राग खे गायकनि तबाह कयो, शहर खे शाइरनि तबाह कयो, दीन खे आलमनि तबाह कयो, न्याय खे इंसाफ़ खे कोर्टनि तबाह कयो, मस्जिदनि खे मुलनि तबाह कयो, इश्क खे मजबूरनि तबाह कयो। आशिक मजबूर आहे भले केॾो बि कंदार हुजे। हुस्न खे ज़ालिमनि तबाह कयो, सधड़ियनि तबाह कयो, फेसबुक वांदड़नि तबाह कयो। लतीफ़ तोखे हिकिड़ी दाह ॾियां, सिंध खे मुर्शिदनि तबाह कयो। यार ये सब कोई नई शायरी है। जलावत पुरानी शइ है, उहो पढ़ी वठो किताब कुझु आऊं नयूं शयूं तव्हां ॿुधायां। चलो हिकिड़ो मुंहिंजो ताज़ो हिकिड़ो शेर लिखियो आहे फारसी में। तक़रीबन 7-8 ॿोलियुनि में शाइरी करियां थो। असां ताज़ो वियासीं, जामी साहब ईरान, उते उमर ख़याम जे मज़ार ते वियासीं। उमर ख़याम तमामु वॾो ईरान जो मशहूरु शाइर आहे ऐं वॾो मैथामेटिशियन बि हो, साइंसदान ऐं हिसाबदान बि हो। साॻियो शाइर कहर जो हो, रुबायूं हुनजूं मशहूरु आहिनि सॼी दुनिया में। ऐं उन शाइरी में शराब ऐं हिननि जो ज़िक्र ऐं सुराहीनि जो ऐं अजीब ग़रीब हुननि जो रंग आहे। सो उन क़बर ते आसीं, उते मूं शेर लिखियो, है दोस्त देरी ना आहे दाना। अरे मुंहिंजा पुराणा दाना दोस्त। फारसी में पाण दोस्त चवंदा आहियूं, हू दोस्त चवंदा आहियूं। पाण दरवेश चवंदा आहियूं, हू दुरवेश जे कन में जेके बालू पियल हुजे। ऐं दोस्त दीरी नाए दाना, ऐं हामद में उमर ख़याम, ऐं मुंहिंजा हमदम उमर ख़याम, कुझ ई शुमा कोना ईरान। पुराणो ईरान किथे, कुझ ई शुमा मीना ओ जाम, शराब मुसरान किथे। रक्स रफ्तन ईरान मां रक्स वियो, डांस वई, फौज रफ्तन साथ गुनवे गुगोश रफ्तन, खानम गुगोश जेका शहनशाह ईरान जे दरबार जी सिंगर हुई, उहा वई हाणे फ्रांस में वेठी आहे। मुंहिंजे ख़्याल में शायदि 80 सालनि जी थी वई आहे। जे टकनि जे पोयां उन जो फोटो लॻियल आहे। तव्हां ॾिठो हूंदो अक्सर, हिकिड़ी छोकिरी आहे, भूरा वार चप खे जलियो, दैट्स द खानम गुगोश। रफ्तन सौज रफ्तन गुनवाए माना सुरीलो, गुनवा माना सुरीलो आवाज़। गुनवाए गुगोश राफ्तन, उहो ॿियो हलियो आवाज़। हाणे छा आहे, हाणे ईरान में छा आहे, 4 सू मुल्लाओ वाइज़। हाणे चइनी पासे रुॻो वाइज़ ऐं मुल्ला वञी बचा आहे। 4 सू ज़ाहिद इमाम, हाणे रुॻो ज़ाहिद इमाम जेके आहिनि मस्जिदनि जा जेके पेश इमाम, उहे वञी बचा आहिनि। हाणे हिते मूं हिकिड़ी सिस्टर थोरी उधारी कई आहे फिरदौसी खां। हकीम फिरदौसी ईरान जो तमामु वॾो शाइर आहे ऐं कॉम्प्रेस शाइर आहे ईरान जो, फारसी जो। उन अरबनि जे लाइ इहो चयो त थुक थड़े आसमान जो किश्वर ईरान ते, ईरान जे हसीन मुल्क ते ही ॻोह खाइण वारा अरब जेके, उन्हनि खे अची तो हुकुमरान कयो आहे। अहिड़े आसमान ते हैफ़ हुजे। सो मूं हुनजे थोरी ख़्यालु खणंदो आहे, आसमान हैफ़ ते आसान, कुझा किश्वर ईरान, छा हसीन मुल्क आहे ईरान, कुझा मुल्ला हुकुमरान। छा ईरान ऐं छा वरी उन मुल्लू हुकुमरान हुजे। बसि मुंहिंजे ख़्याल में काफ़ी थियो। सभिनि दोस्तनि जा लख थोरा महिरबानियूं। ऐं हाणे मुंहिंजी नई शाइरी मुंहिंजी किताबनि में अचे पई ऐं तव्हांजा थोरा ई कोन लाहे सघंदुसि, ख़ासि तौर ते प्रेस क्लब बदीन जा जिन